को सदियों गुजरी वयूं 500 साल 571 साल गुजर का पो अल्लाह फैसलो कयो हां दुनिया कोई नबी एरो कोन मोटूबो जेको बल्ब वांगुर चमके बल्कि हां मक्के में एक सुजदो नबूवत जो उतारा जेको सारी कायनात को कयामत ताईं रोशन कंदो आजा सो सुभान अल्लाह मैं दुआ तो बुरा या अल्लाह असा सबनी जो सुभान अल्लाह के कबूल करे रोजे पाक ते हजो मोकले कबल सुभान अल्लाह अना नबूवत जो सिच मक्के पाक की सरजमीन ता रब उभारियो मक्यो जो नवाब शाह शहरा सांगड़ भी शहरा मक्को जो अल्लाह मक्के जो इंतखाब कयो ये वो मक्को शहरा जै जो बयान में रब कुरान में लिख रहा है सुभान अल्लाह अगते वेचल चवंदा पोइते वेचल सुस्ती था इंतजारात पोइते वेचल जी सुभान अल्लाह स्टेज पे पहुंचे अना बुलंद आवाज ओ जिद्दी हुंदो कंजूस हुंदो इधर फाथल हो खणी कोन चवंदो या सखी त ॾाढा जो सुभान अल्लाह अना बुलंद आवाज मक्को पाक मोहतरम दोस्तों मक्को पाक सारी कायनात जी सरजमीन जी तिकली जो विच मरकजो मावर मक्को पाक अल्लाह कुरान पाक में जो बयान फरमाए ने फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अच्छा तो जो यार सुस्त इलाही बैठा तो चुस्त सुभान अल्लाह जाओ जोरी ते इलाही बैठा तो जरूर को दिल सा दिल वारो मानू करे चलो दिल सा आए को सुभान अल्लाह चवण वारो बोलना वासा कुरान पाक में इन्ना अव्वल बैतिन वज़िया लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका व हुदन दुनिया जी धरती पे पेरियों घर काबतुल्लाह अल्लाह जो बैतुल अतीक अल्लाह रब्बुल आलमीन जो गिरो काबतुल्लाह मक्के पाक में अल्लाह रब्बुल आलमीन फैसला फरमायो महबूब मोहम्मद रबी के मक्के पाक में हजरत अब्दुल्लाह के घर में बीबी आमना जी गोद में रब पंहिंजी अमानत मोकले छड़ी मोहम्मद मुस्तफा सब जो सल्लल्लाहु मुस्तफा जी माना चूंजल चूंजल लोगो एक चूंजल कोने जेका शय मोहम्मद के मिली रब चूंडे चूंडे अता कई जेको मानू मिलो यो चूंडियल जेको ज़मानो मिलो यो चूंडियल जेको क़िबलो मिलो यो चूंडियल जेको खानदान मिलो यो चूंडियल जेका जमात मिली या चूंडियल जेको आल मिलो यो चूंडियल जेके न्याणियों मिलियो चूंडियल जेके न्याणा मिलिया चूंडियल जेमें खानदान में जाओ वो खानदान चूंडियल छो जे खानदान के हजार साल पहिरी दुआ कयदा वो दुआ रब एड़ी कबूल कई जो हजरत खलीलुल्लाह जा लफ्ज रब लाइक करे कुरान पाक में पहले सिपारे में सेव करे सजा जो कयामत ताईं कुरान होंदो त इहो लफ्ज भी होगा करे करे असा कुरान में दिसी वो दुआ घुरंदा आहियूं रब वही कयो जो हजरत इब्राहिम जी दुआ दिसी उन दुआ खे ही कुरान करे छॾियो ताजा तो सुभान अल्लाह हजरत इब्राहिम खलीलुल्लाह अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ हुई रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम
असांजा रब उन महबूब मोहम्मद रबी के मोगल असामा असांजे खानदान में मोगल जेको मानन खे कुरान पढ़ी ॿुधाए यतलो अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्किहिम ऐ परवरदिगार महबूब मोहम्मद रबी के दुनिया जी धरती ते मबूस कजा असामा जेको महबूब मोहम्मद रबी कुरान जी तिलावत करे ॿुधाए जेको किताब मुक़द्दस जी तालीम ॾे ऐं उहो महबूब जेको शरीयत जा अहकाम उम्मत खे सेखारे जेको बैतुल्लाह खे आबाद कराए वयो ज़कीम जेको गुनाहन जे गंद खां बचण जो अहिड़ो को गौहर उम्मत खे ॾे जो माण्हू गुनाहन जे गंद खां बचल पाक थी वञनि वयो ज़कीम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम दुआ कबूल थी वही तो दुआ कबूल थी वही हजरत महबूब मोहम्मद अरबी जो अब्बो भी हजरत इब्राहिम के खानदान में नबी पाक की अम्मा हजरत इब्राहिम के खानदान में भाई असांजे नबी जो नालो छा हजरत ॾाढा चओ मूंखे त ख़बर आहे पर मौक़ो थो ॾियां तव्हांखे ताकि वात में उहो मिठो नालो अची वञे सभिनी असांजे नबी जो नालो हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साजन जो पीर वालिद मोहतरम जो नालो हजरत अब्दुल्ला जे पीर जो नालो अब्दुल मुतल्लिब जे पीर जो नालो हाशिम जे पीर जो नालो अब्दुल मनाफ जे पीर जो नालो कुसई जे पीर जो नालो किलाब नबी पाक की अम्मा जो नालो बीबी आमना जे पीर जो नालो वहब जे पीर जो नालो अब्दुल मनाफ जे पीर जो नालो ज़ुहर जे पीर जो नालो किलाब नबी पाक जी अब्बे अम्मा जी बीवी जी निस्बत किलाब ताईं मिली ऐं किलाब जी निस्बत हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ताईं मिली भई दुआए खलील जो मके पाक जो इंतखाब करे अल्लाह हर शे चूंडे अदा कई नबी पाक जो अब्बो भी अल्लाह चूंडियो ॾाॾो भी चूंडियो परॾाॾो भी चूंडियो खानदान भी चूंडियो साईं जी ज़ात कहिड़ी हुई कुरैशी हाशमी पाड़ो कहिड़ी ज़ात हुई कुरान समय तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिइलाफ कुरैश करशमा वर्तला करशमाना एक जाए पे जम्मल नबी पाक में मुस्तकिल मिजाज खानदान हो चूंडियो जेको पेरी खाई मुस्तकिल मिजाज लगती हलाया हाशिमाना मेहमान नवाज नबी साजर कायनात दा वडा मेहमान नवाज हुआ ॾाढो चूंडियो अब्दुल मुतल्लिब त काबे जो मुतवल्ली आहे नबी पाक के उम्मत जो जेके मस्जिदूं ठहंदियूं उन्हनि जो रुख हूंदो क़िबले जे तरफ़ ऐं नबी जो ॾाढो अॻी क़िबले जो मुतवल्ली आहे अब्दुल मुतल्लिब जा 10 पुट हुआ घणा गण जो बोला एक जो नालो हमजा एक जो नालो अब्बास एक जो नालो अबू लहब एक जो नालो अबू तालिब एक जो नालो जुबैर एक जो नालो हारिस एक जो नालो मुक़व्विम एक जो नालो हजल एक जो नालो सिरार एक जो नालो अब्दुल्ला जंहिंजे लफ्ज़ में अल्लाह जो नालो अखर पेरी मौजूद हो अल्लाह उन्हें के चूंडे महबूब मोहम्मद अरबी जो वालिद बनायो 6 पुफियूं हुयूं घणियूं साईं जूं 6 पुफियूं हुयूं एक जो नालो उम्मे हकीम बी आतिका
टी बर्रा चौथी उमैमा पंजी अरवा छही सफिया इन सफिया के नबी पाक जो कलमो ईमान नसीब थियो तो विलादत आलिमान का बुधी होती बुशरा लगिया आमना मलाइक आया आमद थी नबी पाक आया मक्के जी सरजमीन में आया पूरी कायनात रौनक खुशबू नूर मिलो शाम जो माड़ू चमकदे नजर आयो हर शे बीबी आमना जो अदब पई करे पत्थरन से पैर पई रखे पत्थर अदब में नरम थी पिया पवन मता अमानत वारी आमना जे कदमन के तकलीफ पहुंचे पत्थर भी सलामी में नरम थी पिया पवन वो दे पानी पान आई तो पानी तोड़ करे मथे पे चढ़े मता भरण जी तकलीफ लगे बकरियों अदब सा पोया पियो हलन कहने जे पेट में हुआ अमानत जो कायनात जी सरदार आमद विलादत चलो तवज्जो नबी पाक जा भायर भेणु घणा वा भागो कोनो भेणु कोनो यो पर साईं जिन जिन जी धन पीती उन्हनि जी जिन धन पीती उहे नबी पाक जा भायर भेणरू रिज़ाई भायर घणा तवज्जो कयो ॿुधायां जो सुभान अल्लाह पूरे बुलंद आवाज सां रिज़ाई भायर भेनरो ओह साईं पंजन औरतुन जी थन पीती पर मखसूस घणी जिन औरतुन जी साईं पेरी थन बीबी आमना जी पीती नबी पाक भी थन हजरत सुवैबा जी पीती साईं जी थन बीबी हलीमा जी पीती चले नबी पाक हजरत सुवैबा जी थन पीती हजरत सुवैबा जी थन नबी पाक के चाचे अमीर हमजा को पीती आई हजरत सुवैबा जी थन नबी पाक के सौत हजरत अली जे भा हजरत जाफर रजी अल्लाह अन्हु को पीती आई हजरत सुवैबा जी थन और हजरत अबू सलमा रजी अल्लाह अन्हु भी पीती हुई हजरत सुवैबा जी थन उनके हिकड़ो ही पुटो जंहिंजो नालो हजरत मसरूर रजी अल्लाह अन्हु उन्हें भी पीती आई इन्हीं निस्बत से नबी पाक जा चार रिज़ाई भायर जा नबी पाक भी थन हजरत अम्मा हलीमा जी पीती अम्मा हलीमा जा चार बार पुटन बन्याणियो हिकड़े जो नालो अब्दुल्ला बे जो नालो हुज़ैफा बन्याणियो हिकड़ी जो नालो उनैसा ऐं बी जो नालो शैमा इन चार बारन बीबी हलीमा जी थन पीती पर हिकड़े नबी पाक जे चाचे हारिस जे पुट सुफियान भी पीती आई इन निस्बत से नबी पाक जा 70 रिज़ाई भायर था पर रिज़ाई भेनरू थियो सत भायर रिज़ाई भेनरू रिज़ाई अल्लाह जा रसूल बीबी हलीमा वट मुसलसल बसाल थन पीताऊं लागी थी 24 महीना बीबी हलीमा फरमाई थी पूरा बसाल सजन ऐं असां के पंहिंजे बच्चन के बसाल मुकम्मल थन ॾियारण खपे हाल ही आसानो जो 3 महीना मस गुजरता है तारो थन पे पियो तेस टाइम मामलो सजो डिस्टर्ब थी हां बेचारी माई एडा थन प्यारे हां वरी गोरियों पे गोले ले वक्फो थी करया वक्फो छा जो वक्फो देखियो तो और मुर्स करे ना तू छो थी वक्फो करे रात जो समय गोरियों के देखे करे तो यो वक्फो करे अजवन साज जमात में सवाब जो सवाब वक्फो थी वक्फो मर्द करे औरत न करे चो औरत करे गोरी चौका मुजाहिद होकर नफली रोजा रख मुजाहिद होकर ताकि तो इन्हीं जे करे हुंदो माहवारी अल्लाह एक निजाम ठायो त माहवारी जा हेतरा ॾींहं तू सब्र कर बाहर जावा खीर जे लाए तो सब्र कर ताकि तोखे इन्हीं घर वारी जो कदुर थे जेके सुबह शाम गारियों पियो इन्हें जो तोखे कदुर थे तो जो वक्फा कर जेका भी नेमत उन जो कदुर कबो ये हुक्म हर नेमत जो कदुर जो
हाल असांजो हिया होटलों ते वेही 3-3 रुपए जा मटन फ्राई खाइण लाइ तैयार आहियूं, पर ज़ाल वीचारी के 50 रुपया ख़र्च करण लाइ तैयार कोन्हे। एड़ो फोन ईंदो आहे असांखे, साईं रोज़ रंग मुंहिंजी 50 रुपया मूंखां घुरे थी, रोज़ मूंखे ॾे। भला इहो सही आहे? मूं चयो न, इहो सही कोन्हे, मूंसां खे मारे छॾे। मुझे ॿुॾणु खपे तोखे, वो 50 थी घुरे तोखे 100 ॾियणु खपे। हिन जो ख़र्च तुंहिंजे मथां फर्ज़ आहे, हक़ आहे। हुकूक की पासदारी लॻे पवंदी शादी। हक़ वञी अदा कयो त सिस्टम सही थी रहे। अॼु तुंहिंजी ज़ुबान जे कारनि जे करे, घरनि में बदकलामी करण जे करे, घटवध ॻाल्हाइण जे करे, गारियूं पकण जे करे खानदाननि जा खानदान फिटी विया। न्याणियूं वीचारियूं दर बदर थी वयूं, मर्द जी बदकलामी जे करे या औरत जे घटवध ॻाल्हाइण जे करे, ज़ुबान ते सब्र न हुजण जे करे माहौल सॼो ख़राब थी वियो। ज़ुबान ते सब्र कोन्हे। जेकॾहिं घर में मर्द ज़ुबान जी सब्र ते हले और ज़ुबान जे सब्र ते हले त इहो घर बि जन्नत थी सघे थो तुंहिंजे लाइ। तलाकुनि जो रवाज आम थी वियो। दुर्रे मंसूर में हिकिड़ी रवायत आहे क़यामत जे निशाननि जी, जंहिंमें हम्मा वक़्त हिकु रवायत में साईं 72 क़यामत जूं निशानियूं ॾसियूं आहिनि। उन में हिकिड़ी निशानी इहा आहे, जॾहिं तलाकुनि जो रवाज आम थी वञे त पोइ इंतज़ार कजो त अनक़रीब सफ़ा क़यामत तव्हांखे वेझे थी चुकी आहे। तलाकुनि जो हुजणु क़यामत जी निशानी आहे। मानू ॻाल्हाइण में सोचींदा कोन। दुआ कयो अल्लाह से ये हक़ अदा करने की तौफीक दे। आमीन चओ। दोस्तों, बसाल मुसलसल महबूबन अम्माली माजी थन पीती, जने बसाल मुकम्मल था हज़रत बीबी आमना सलामुल्लाह अलैहा बीबी अलीमा जे घराम थी आई। चवण लगी आई अलीमा, ही तुझा पैसा, ही तुझा हदिया, ही तुझो इनाम, हाणे बच्चो मूंखे ॾे त मके पाक में वठी वञा। अम्मा अलीमा जे अखियुनि मां पाणी गरी आयो। चए आमना, मोहम्मद जे 2 साल मूंसां प्यार वारा गुज़ारिया, मूंसां गॾु गुज़ारिया, ऐं मोहम्मद जी जुदाई मूंखां कीअं बर्दाश्त थींदी? महिरबानी फरमाए, महिरबानी कर, इहो मोहम्मद अञा बि 2 साल मूंखे ॾे ताकि थो करे मुकम्मल उनजी ख़िदमत करे सघां। भला तव्हां दिल ते हथ रखो या का माउ मुझो ॿुधे पई त उहा दिल ते हथ रखे। कंहिं माउ जो लखते जिगर नूरे नज़र प्यारो बच्चो 2 साल हुन खां परे रहियो हुजे, ऐं हाणे चइजसि अञा बि 2 साल ॾे, अॼु मिली आहे 2 सालनि खां पोइ, हाणे छॾे अञा बि 2 साल, त उहा हिकिड़ो बि ॾींहुं ईंदी। लेकिन अम्मा आमना उहा हुई जेका रहमतुल लिल आलमीन जी बि माउ हुई। बच्चे में रहमत, हिन में भी रहमत। इन करे चाहिए हलीमा को मसलो कोने, हीरो को मुंजो बच्चो कोने, तुंहिंजो बच्चो आ, चलो 2 साल ॿिया बि तोखे ॾिना। हाणे घणा थिया? 4 साल पूरा थिया। बीबी आमना आई, हाणे मुंहिंजो बच्चो ॾे। जे अहद मुताबिक वाकई बच्चो तोखे ॾियणु खपे। दिल त कान थी चवे मोहम्मद खां जुदा थियण ते, लेकिन चलो तूं भले वठी वञ। मां बि दुआ थी घुरां, अल्लाह कंदो मुंहिंजो बच्चो रब मूंसां तकड़ो ऐं जल्दी मिलाईंदो। अम्मा आमना वठी घर आई, मके पाक में अब्दुल मुतल्लिब वेठो सो डोड़ंदो आयो। अम्मा इनखे छो वठी आई? हिते वबा पई हले, वायरस पई हले, माण्हू मां माण्हू खे बीमारी पई लॻे। हाँ तो पाण समझी विया आहियूं त व्हाट इज वायरस। वायरस कहिड़ी बनाए, हाणे असांजो तजुर्बो थी वियो आहे लॉकडाउन में लच्छो खाए। वायरस जे अड़ में जेको कुछ कयो वियो, कादियाननि खे अॻिते आंदो वियो, माण्हुनि खे वायरस में मुंझाए ऐं उन्हनि खे लोधे कजो पाकिस्तान में, हुतां लोधे कजो। वञो पाकिस्तान में इन थियो, पाकिस्तान में कादियानी काफ़िर में चइजनि वञी महिनत करियो, हिननि खे असीं लछे में मुंझाए था वठूं, तव्हां हलो महिनत करियो।
खामोशी सा आस्ता आस्ता कादियानी आस्ते आस्ते जुर्रत कंदा उभरंदा विया। लेकिन सलाम हिन उम्मत जे हक जे आलिमन थे उन्हनि में ॾिठो त ग्रेट वायरस वेठो आहे कुर्सी ते जेके कादियानी जी सपोर्ट में आंदो हुयो। जेकॾहिं इहो न लाइबो त कादियानी मथे ते चढ़ी वेंदा। कादियानी मस्जिदूं ठाहिण शुरू कयूं, मदरसा ठाहिण शुरू कयूं। पूरे मुल्क में हर जाइ ते कादियानी लिखत में पंहिंजा थाना शामिल करण जी कोशिश कई। लेकिन सलामत रखे अल्लाह कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान साहब के शीए जी के जोर करे हर मैदान ते इन्हें ललकारियो आहे त कादियानियत की सपोर्ट कॾहिं बि क़बूल कोन्हे। असां त ख़त्म नबूवत जा रज़ाकार सिंध जी धरती जी मिट्टी जे ज़रे ज़रे में ख़त्म नबूवत जी मोहब्बत समायल आहे। जेकॾहिं कादियानी उभरी आया त ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ नामूस जे लाइ इन सिंध जो बच्चो सिर्फ दफन बगी मैदान पे लगी दो ख़त्म नबूवत जिंदाबाद जा नारा हई कादियानी मुर्दाबाद जी मेहनत करे वो नीआनी दासो वो कादियानी जो नामो निशान मिटजी वेंदो। हर जाए तो ख़त्म नबूवत जा नारा लगा। अल्लाह जा महबूब नबी 4 साल पूरा थियण खां पोइ मके पाक में पंहिंजी अम्मा सां आया। ॾाॾे जे चवण ते अम्मा नबी पाक खे वठी वरी बीबी हलीमा वटि आई। 2 साल ॿिया बि साईं जिन बीबी हलीमा वटि रहिया। घणा थिया? उम्मे ऐमन जो बयान शाम जो टेम 6 साल जले पूरा थिया। अम्मा आमना मूंखे घुरायो आयो उम्मे ऐमन 6 साल मुंहिंजे बच्चे के पूरा थी चुका। सुबह जो तैयारी कया रात गुजारी सुबह जो हलणो आहे बच्चो वठी अचणो आहे। जंहिंमें सॼी राति अम्मा आमना ख़ुशी में नबी पाक के अचण जे इंतज़ार में नींद कोन कई। सुबह जो तैयारी करे उम्मे ऐमन बीबी आमना रवानो थियो बीबी हलीमा जे घर। हज़रत बीबी हलीमा वटां पंहिंजो बच्चो वठी आया। पंहिंजे बच्चे सां मोहब्बत करे रही हुई। हर मूंखे उम्मे ऐमन जो बयान अम्मा आमना चवे पई आयो उम्मे ऐमन ही मुंहिंजो बच्चो आहे मां हिन जी माउ आहियां। ही मूंसां मोहब्बत करो मां हिन सां मोहब्बत कंदमि। ही मूंसां प्यार कंदो मां हिन सां प्यार कंदमि। बक़ाया ज़िंदगी हिन लफ़्ज़ जे घर सां गॾु गुज़रंदी। ही मूंसां मोहब्बत करो मां इन सां मोहब्बत कंदमि। ही मूंसां गॾु रहंदो मां इन सां गॾु रहंदमि। अम्मा चुमियूं पई ॿिए बच्चे खे वठी आई पर मदीनो जॾहिं क्रॉस कयो हुयो अबवा जो मक़ाम आयो। अम्मा आमना जी तबीयत ख़राब थी वई। अम्मा आमना जी सीने में सूर पइजी वियो। अम्मा आमना जी दिल में तकलीफ़ पइजी वई। नबी पाक ज़ोर ॾेई चयो अम्मा छा थी वियो? नबी पाक जी अम्मा जी तकलीफ़ वधंदी आई। अम्मा सवारी तां लही हेठि वेठी ऐं शिद्दत में छाती खे पकड़े अखियुनि मां पाणी आर लॻी। जेॾीमहिल अम्मा आमना जी तकलीफ़ वधी वई दिल में सूर पइजी वियो अटे थी वियो। अम्मा आमना रेल करे वई उन रेगिस्तान में। जेॾीमहिल अम्मा आमना लेटी पई उम्मे ऐमन जो बयान नबी पाक पंहिंजी अम्मा सां चपड़ी पिया। अम्मा उठ अम्मा हल को त चयो त हलंदासीं। अम्मा तो त चयो त गॾु वेंदासीं। अॼु छा थियो हल घर ते टकरा हलो। अम्मा उम्मे ऐमन जो बयान नबी पाक 4 सालनि जा नंढा ॿार अम्मा जो वात ज़ोरीअ खोले रहिया पंहिंजे मासूम हथनि मुबारकनि सां सननि मुबारकनि खे ज़ोर ॾेई अम्मा जो वात खोले फूक ॾेई रहिया आहिनि। अम्मा अची वियो तो में सां हल हाण त हल अम्मा आमना जी मथां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 सालनि जा नंढा ॿार उम्मे ऐमन जो बयान अखियुनि मां पाणी आरो बर्दाश्त न करे सघिया। चवंदे मोहम्मद जे बाज़ू मां पकड़िया ऐं मूं चयो ऐं मोहम्मद तुंहिंजी अम्मा जावेदानी जे तरफ़ रवानी थी चुकी है। तुंहिंजी माउ हाणे मोटी कोन्हे दुनिया मां रिल करे चुकी है। ऐं अॼु खां पोइ उम्मे ऐमन जो बयान मां मोहम्मद खे
जो आज था को आऊं तुझी मां आया बस नबी पाक हथ थाली अम्मा ऐमन शंकर मक्के में आया अम्मा के तकफीर कराया अबुआ के मकाम में साजन मक्के पाक में पहुंचा अब्दुल मुतल्लिब गांव आया बच्चे के छाती साल लगाए चमन लगो ऐ मुझे बचड़ा घबराए न जगह तुझे बाबू अब्दुल्ला को में तो तुझे बाबू मां अब्दुल मुतल्लिब आया जगह तुझी मौत आने तो तुझी मां को प्यार मां को खेदी है पर तू मां की याद न करा अब्दुल मुतल्लिब सा नबी पाक चमड़ी पे अब्दुल मुतल्लिब सा बसार क्या नबी पाक गुजारा 8 साल जो मकान पूरा थे 8 साल की उम्र नबी पाक की जब पूरी थी अब्दुल मुतल्लिब भी सकरात के बिस्तर से पहुंची है ताजे सकरात के बिस्तर पे तमाम फर्जंदों के दुआएं फरमाए ऐ मुझे बचाओ मोहम्मद की बाजू अबू तालिब के हाथ में है ऐ अबू तालिब पे तुझी घरवाली फातिमा बिन्त असद मुझे बच्चे की तमाके पारत अजदा तो जिंदगी भरी तमा संग रहना भी वसीयत आ गई मुझे पग मुझे पुट जुबैर के मथे पे रख दो ताकि मुझे बच्चे को मुझे पुट जुबैर पगदार पग चलाएगा इन वसीयतों पे अमल कराए चला चाहिए अबू अब्दुल मुतल्लिब वफा करेगा नबी पाक फरमाता 50 साल की जिंदगी ताई अबू तालिब जो मौसा सास रहे नबी पाक की उम्र 50 साल आई तेरे अबू तालिब फोत अबू तालिब पे उनकी घरवाली फातिमा बिन्त असद नबी पाक जो बयान है इन्हीं मुखे एडी मोहब्बत नहीं एडो कुर्ब ना जो इनकी मोहब्बत में मौजूद सदर की मां मुखाम सुरिया अबू तालिब सांजिन जी पुष्प जरे साइंजन ऐलान नबूवत कई पंहिंजा परावा थी विया दोस्त दुश्मन थी विया कंडा विछाए लगा तो शायर को मजनून को कज़्ज़ाब को कीअं चवण लॻो बिलाल मक्के जे काफ़रन वफ़द मोकिलियो नबी साइंजन वटि भला तू चवें थो ला इलाहा इल्लल्लाह बुतन जी इबादत हराम रुगो हिकड़े जी इबादत कयो अल्लाह जी असांजी मज़ारात में जेके बुत रखियल वो जेके पेटियूं रखियल ये हाणे खाली थी चुकियूं आहिनि असांजी मज़ारूं जेके 5 वॾियूं मज़ारूं हुयूं नबी जे दौर में एक वुद्द जी मज़ार हुबल लात मनात उज़्ज़ा जी मज़ार 5 वॾियूं मज़ारूं हुयूं उते लखे रुपया करे थींदा पैसा तमाम घणा थींदा टोरियूं भरे खणंदा साइंजन जने नबूवत जो ऐलान करे हिक अल्लाह जी गाल कई त पुत जे मुजावरन चयो असांजी मज़ारन में पैसा आणिंदा सब हिकड़े जी इबादत कंदा तो हिन जी इबादत केर कंदो भला तो आखिर हिकड़े जी इबादत कयो हिकड़े जी इबादत की रंग तो लगाया आखिर इन गाल में तो कयो छाजी करे तो करे तो के बादशाह खपे तो खुदा जो कसम अच मोहम्मद हिते वे अज अरब जो तो फिर बादशाह करे दा चले बस भला जे करे तू इन्हीं जे करे तो करी तो मुके माल ऐं मिल्कियत मिले तो पूरो अरब गॾजी मालदार तो जे कदमन ते चंदा करे ढिग पैसन जो करे दा चले मणी खान बस न भला जे करे तुझी मर्जी है तो मुके को के हसीनो जमील औरत से शादी कराए जैं छोकरी ते इशारो करो सा तो शादी कराने दा तैयार है पर इल्लल्लाह हिक अल्लाह इहा का खत्म करे छे साईं ने फरमायो बस अन्याब का गाल आए ता जी उन जो न साईं जन माठ करे बिस्मिल्लाह करे कुरान की तिलावत उन जे अगे शुरू करे छे कुरान तो मुशरिक जे अगे गोली मुशरिक हर दलील दीदो पेट पणदो ॿियूं ॻाल्हियूं कंदो नखरा कंदो ॻाल्हियुनि खे वट ॾींदो पश्म वांगुरु धागनि जी ॻाल्हियुनि खे मुंझाए छॾींदो पर कुरान में हथ कोन विझंदो कुरान त हक़ जी राह चिटी थो रसे मुशरिक के दलील कुरान मां न मिलंदो मुवहिद के दलील आहे कुरान अल्लाह जे महबूब खामोशी सामने जे सामो उहे आयात पढ़ियो जेके निजाशी असहम बादशाह जे सामो हज़रत जाफर पढ़ियो
हज़रत उमर जे सामूं जेके भेण पढ़ियो नबी पाक पढ़ियो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम تنزيلا ممن خلق الأرض والسماوات العلى الرحمن على العرش استوى साईं जो कुरान पढ़ो मुशरिक समूह थी हलिया गया अकी ये खबर पाए तो मुशरिक केड़ो आ माच करे वे ही कुरान खोले तर्जुमे के बेरोड़े इंशाअल्लाह पानी उठी हलियो ये तो कपड़ो लगे कुरान कुरान इन उम्मत के कुरान मिलो नबी पाक जी मेहनत जे सदके जे नबी न हो जाए जो कुरान न हो जाए असा के कुरान भी मिलो नबी महबूब मोहम्मद अरबी मिलो की मिलो असा पढ़ना ला इलाहा कलमो तो पढ़ो मोहब्बत से इल्लल्लाह ओ मोहम्मद रसूलुल्लाह असा जो कलमो ही नबी महबूब मोहम्मद अरबी साए के ही असा जो भाग अल्हम्दुलिल्लाह जैसे यू थी हलिया बटन ॾींहंनि खां पोइ वरी अबू तालिब खे जो हिदायत मक्के जे कुरैश अबू तालिब के सर गए अबू तालिब रोजानो तो के दाऊं जो था भाईचे के समझाए आखिर ता जो मतलब शायद तो के समझाए तकलीफ आयो सरदार पानी जाए थे चवी सोन तो पांच भाईचे के आज लास्ट बार लिंदा एक दफो ता जो वरी न चवना सो तो के वो जो नुकसान से और जिम्मेवार कौन हो अबू तालिब जो बाबा थदा जो मां समझाया अबू तालिब आयो बाहर साईं के चई हां छा तो लफ्ज चवे लफ्ज बोलिया आए भाईचा पांजे पोड़े पी पोड़े चाचे जे पुछन ते एतरो वजन रख जो खणी सके साईं ने फरमायो तो मुझे अखिन में पानी गड़ी आयो ए मुझे दिल में ख्याल आयो कि हिकड़ो ही सहारो हो शायद अजे इहो खत्म पियो थे मोचे चाचा गाल बुध मक्के वारा आसमान का सुच लाए मुझे बेहतरी पे रखन चंद लाए मुझे बेहतरी पे रखन आई चवन तो कुरान कलमो छड़े दे तैने चंद ही सुच के थुक के थुड़े छड़ी नुस मां कलमे दा हाथ न तो खणी सगा मां आजा तो जो नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा शान सहाबा अल्लाह जमावो जने 12 सालन जा था चाचो सुबह जे टाइम पे तैयारी करे कंगा फणियो पियो दे पूछा के आए चाचा जी किना तैयारी है नवा कपड़ा सुरमा आई कंगियो तैयार को थी किना पे वनी चाचे जे वना पे मुल्क शाम व्यापारी इंतजार में तिजारत सांगे नन्हे बार जी दिल में यो ख्याल होंदो तो वदा मुखे वठी वनन घुमाए अचन साईं नाज़ कयो आए चाचा जे करे दिल चवई तो मुखे वठी घुमाए अबू तालिब ने चयो आए बचड़ा आए मोहम्मद सदके वना तो ता जिते भी तो चवने मां घुमाए हलण लाए तैयार आया पुट तकलीफ थी खीमा लगंदा सफरा वडो साईं समय भले जे वो तैयार थी वाला तो वेंजे से कपड़ा मटाए डालो साईं जन वेंजी से तैयार थी कपड़ा मटाए हां हलिया चाचे सा गयो हां हले पियो काफलो अगे जमायत दी बीची हुई व्यापारी जी उते सब टोले इंतजार में हो अबू तालिब जे सरदार उन सा गजी हलो सब अची विया एना तवज्जो कर जिनमें सब अची विया हां हलण लगा तो उनी मल रस्ते में एक बूथ आयो
रात जो एक टीमे में रहा गुजारियो सुबह जो टेम हो चाश्त नमाज जो टेम हो केड़ो टेम हो चाश्त नमाज केडी मन थींदी आ दाढ़ी यारो को न बुधाए अठ ना न बुधाए खबर न पई चाश्त की खबर अथन अठे का पोइ जो सुबह जो तकरीबन 10-11 बजे टेम पौने 2 बजे ताईं चाश्त जो टेम या चाश्त नमाज जो बड़ी फजीलत साईं फरमाए जेके रिस्क जी बरकत खपे वो चाश्त नमाज की पाबंदी करे और जेके छोकरा नौकरिन जे पोयान जेके नौकरी नथी मिले गर्ल न नौकरी नथी मिले तो वे चाश्त नमाज जो 4 रकातूं पाबंदी सां पढ़न नौकरी नहीं रोजगार जा मसाला रब हल कंदो बरकत में रखियल चाश्त नमाज जो टेम आयो उन टेम ते तीमा गोठ मां गुजरी रहा हुआ तीमा गोठ में हिकड़ी राहिब बुहीरा रानी हुई उन मारी देन बुहीरा वाक पे गई अल्लाह जे बाने वाक पे गई वाक कंदे कंदे अल्लाह जो जिक्र पे गई अचानक मुझी नजर आसमान जो ककरन पे पई सब ककर मथे हिकड़ो ककर तमाम हेठ ये जो निगाह मारी ता थई कि अल्लाह अकबर हिकड़ो निष्कर्ष न अचे हिकड़ी जमात पई अचे हिकड़ो टोलो पियो अचे उन टोले सां हिकड़ो हेठ ककर छान कंदे गड गड हलंदो पियो अचे अरे हैरान थी वियो एॾा निहारियो मुझे सभिनी में नजर आ जेको कंद हीअं तो कराए तो मुझी तकलीफ़ डिस्टर्ब थी वई मुझे ख्याल सब मुंह में निहारियो ऐं सुभान अल्लाह भी चओ तवज्जो हिन ॾिठो त हिकिड़ो टोलो कंकर मथां गॾु गॾु हलंदो पियो अचे ज़रूर को इन में अल्लाह जो वली को हूंदो स्पीड में मारी ता लही देवल मां क्रॉस रसूल में पहुंचो उन टोले वट जी पहुंचो आई टोले वाले के चलो पियो 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 मां ॾिसण तो चाहियां उन जो छा थो ॾिसण चाहियां जी थोरो पियो हिन वरी सभिनी में ये तक हारियो नंढड़े ॿार में उन जी नज़र कोन पई ॿार नंढड़ो 12 सालन जा ओ नबी साईं 12 सालन जा हिन वरी नंढे ॿार के चले वॾनि में बि ॻोल्हियो तो वली कहिड़ो आहे दिल में ख्याल आए तो हिनन मां वली हुजण जो अफ़ाज़ के में कोने को ककर जी छाव केंदे आ यारा मां हां चालाकी की ॾिसण जो चाहे त केसां ककरा ओते हिकड़ी ककर में सोचे वठे जे बियो हिकड़ी मां तो छोड़ी दे वने ही ॾिसण जो चाहे त ककर केसां गॾु तो मारी दे हले याद जो सुभान अल्लाह अल्लाह अकबर टेम आयो टोले माए निकतो सिधो मारी दे निकतो सिधो मारी दे जो निकतो मारी दे ककरो ते पंहिंजी छाम चले बीठो पर जेरी मल उन टोले मां निकलो ॿार मोहम्मद अरबी निकतो ककर भी उन सां गॾु निकतो नबी पाक भी मारी दे ककर जी छाव भी मारी दे आजाद जो सुभान अल्लाह टोलो तो पंहिंजी मारी ते चढ़ी वेही मोहम्मद चा चमड़ी पियो भाकुर पाए चुमियो ॾेई चवण लॻो आए नंढड़ा ॿार तुंहिंजो नालो छा आहे नबी पाक धमाकेदार अज़मत वारो नालो ॿुधायो मुंहिंजो नालो आहे मोहम्मद जेॾी महिल मोहम्मद जो अखर ॿुधो उन जी ज़हन जी स्क्रीन में पलटन जा वर्ग पचड़न शुरू थी है और जो ज़हन में तोरा जो इल्म हलण शुरू थी हो और जो ज़हन में कई गालियां आयो फिर आखिर जो ज़हन में आई हज़रत ईसा नो अल्लाह चयो हो मुबश्शिरन बि रसूल याती मिन बाद इस्मो अहमद मुझे गाल खत्म थी वही पर हाणे गाल के समेट इहो बि तव्हांखे ॿुधणो पवंदो गौर कयो अल्लाह जा महबूब नबी ॿुधाइनि पिया मुंहिंजो नालो मोहम्मद बुहीरा राय ते ज़हन में आयो थी सघे थो ॿार जो
उहो त अहमद हूंदो न। वरी पुछे चंद्रा वरी ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? चई अहमद। चई सवेर उहो चयमि जेको ॾाॾो नालो रखियो, हाणे उहो ॿुधायमि जेको अम्मा नालो रखियो। चई ऐं बचड़ा मुझे ज़हन में हिकिड़ी निशानी आई आहे, मां ॾिसण साईं फरमाए भले कादर वारी जाइ ते बिनी कुलनि जे विच ते कंध खां थोरो हेठि उते लिखियल हूंदो मुहम्मद रसूलुल्लाह, चमड़ी ते छपियल छपो लॻल हूंदो। सो ॾिसण पियो चाहे त उहो आख़िर ज़मां पैगंबर जो अज़ीम निशान हूंदो या अलामत हूंदी, सुञाण हूंदी। हिन कादर वारी जाइ तां कपिड़ो जो हटायो त ख़ुदा जी ज़ात जो क़सम लिखियो पियो वाक़ई मुहम्मद रसूलुल्लाह। चई लॻो कंहिंसां करना? चई अबू तालिब चाचे सां। किथे आहे चाचो तुंहिंजो? चई बीठो आहे। चाचा केॾां बि वठो वञी हिनखे? चई शाम में। चई न शाम में यहूदियत मथां सुञाणे वठनि, ही हिकु अज़ीम हस्ती आहे, केॾां बि वठी शाम में हिनखे छॾ, हिन मां रब जूं कुदरत जूं किरोड़ियूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं। हिनखे शाम में वठी वञ, यहूदी तकलीफ़ न ॾियनि, हिनखे मके में हींअर ई मोकिले छॾ, मके मां कबि जांच करे वञे। साईं ने फरमाया था वो वही रात है जो देवल पे वो चाचे वाला शाम हलिया गया। वो जने 21 सालन जा था तो सुबह फौत थी वियो, पक सरदारी जी हज़रत अबू तालिब जे मथे ते रखी वई। साईं जने 22 सालन जा था तो नौजवानन कदरी हिल्फुल फुजूल जी हिकिड़ी तंज़ीम ठाही। त ऐ मोहम्मद इन तंज़ीम जो नालो रखंदा हिल्फुल फुजूल। अब्दुल्लाह बिन जुदान जे घर में मशवरो थियो, वो हिकिड़ी नौजवानन जालिम सा बगावत, हर मज़लूम सा हिमायत। साईं फरमाए था 22 सालन जी उम्र हुई मुंहिंजी, हिल्फुल फुजूल जी तंज़ीम ठही, जंहिंजो हेॾा तवजो कर, जंहिंजो अमीर सदर मोहम्मद अरबी खे कयो ऐं हुनजो जनरल सेक्रेटरी अबू बकर सिद्दीक़ खे कयो। हिल्फुल फुजूल खां पोइ 25 सालन जा साईं जन थिया त अम्मा ख़दीजतुल कुबरा सां शादी थी। 100